अंदरि चओ न त चओ ते वारे सॾिबी हरे राम। तीअं गुरु का शब्द मन ऐं अस्थ मन, तीअं गुरु जो शब्द जेको आहे उहो मन जे लाइ वॾो आधार आहे, वॾो अस्तंभ आहे, वॾो बचाव आहे। श्री राम त हिन लाइ साबित चवनि था जो पाखान नाव चढ़ नाव ते चढ़ी पार पवंदा, तीअं हे प्राणी गुरु जे चरणनि में पंहिंजे मन, हिन पत्थर मन खे, हिन हथीले मन खे, हिन अहंकारी मन खे, हिन निठर मन खे हरे राम गुरु चरणनि में लॻाईंदो, हिन संसार मां पार थी वेंदो। ओर वार पार हरे राम। वार माना पाणी, ओर माना हे पासो, पार माना परियों पासो आत्मा जो, और हे ओर माना शरीर जो पासो। मन खे गुरु जे चरणनि में लॻाए ओॾे वधी वेंदो त जीव हे माया मोह अंदरि जेकी हले थी उन खां पार थी वेंदो। हरे राम। मन हिकिड़ो सागर आहे, मन में जेके हे वासनाऊं कामनाऊं उथनि थियूं इहे ई लहरियूं और बुध बुधा आहिनि। मुंहिंजा प्यारा हिन मन खां ॿेड़ो पार करिणो आहे। हमेशह संतनि खे चवंदा आहिनि दया कयो ॿेड़ो पार थिए, सम्झ में न ईंदो आहे त इहा दया कहिड़ी घुरंदा आहियूं। और संत जेके वचन चवनि था उन ते हलणु कोन्हे। नाम चित ॿेड़ा बने, बाबा नाम खे सदाईं चिंतन कर, तुंहिंजो ॿेड़ो पार आहे। तूं उनखे विसारींदे त बसि पोइ हाणे पाण ॼाण। हरे राम। प्राणी गुरु चवणु लॻत निस्तरे, दरियाउनि जा जॾहिं वक़्तु हूंदा हुआ, साईं जन ॿेड़ियुनि में भगत साहिब जन वॾनि जा संतनि जा मिसाल ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तूफ़ान लॻे, ॿेड़ियूं लुॾनि, बाबा हाणे साईं खे यादि कयो, लाल खे यादि कयो, उहो बचाव करे वरी साहिब ॿेड़ी तरी करे हलंदी। श्री राम। त गुरु जो शब्द, भॻवान जी सिफ़त। होशंगाबाद में साईं हरदास राम सत्संग कनि पिया, और कंहिं अची सत्संग में राति 11 बजे ॿुधायो साईं मां रोड तां लंघियो पियो वञे, कोई जवान कंहिं दुकान में बाहि लॻी पई। होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया, उन प्यारे खे ईअं नज़र आयो अंदरि अची ॿुधाए ऐं संत वटि उहो सत्संग में वेठो हो, बाबा तुंहिंजी दुकान में मूंखे बाहि नज़र आई। उतां उथियो संत जे चरणनि ते पियो बाबा जे, बाबा हीअं हे प्यारो ॿुधाए थो पियो, चए बाबा वेह त पोइ लाल खे मनायूं था। हरे राम। वेह त लाल खे मनायूं था। बसि मल्हाए करे चयूं चङो हाणे वञ ॾिसी आहे, वञे त न को बाहि आहे न को दूंहों ई आहे। होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया प्यारा। श्री राम। बाबा भॻवान जे पासे लॻण सां उहो बिगड़ियो ई बणिजी वेंदो आहे। आज अंधकार दीपक प्रगासो, जो अंधकार